लौ अन्न अहलल कुरा आमनू वत्तक़ौ लफ़तहना अलैहिम बरकातिम मिनस समाई वल अर्द। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। वक़ाल अल्लाहु अज़्ज़ा व जल फ़ी मक़ामिन आख़र फ़ी शानि हबीबी सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लिम। जेके वॾी उम्र जा साथी आहिनि उहे साम्हूं अचो, नंढा ॿार पासे ते कयो। जज़ाकल्लाह। ॿ टे विखूं अॻिते अचो था, नंढा ॿार पासे ते अचो। इंतहाई वाजिबुल इहतराम मुझा प्यारा भाइरो बुजुर्गो ऐं दोस्तो, अज 13 अगस्त 2020 जुम्मे जी रात बिरादरम मोहम्मद एजाज वासवानी साहब जी शादी जे इन मौके ते रिथियल प्रोग्राम जे अंदर असाई तव्हां पंहिंजे रब खे राज़ी करण जी नीयत सां गठिया हूं। अल्लाह जल जलालु तव्हां असांजो हिन जाइ ते विहण ॿुधण ऐं ॿुधाइण पंहिंजे दरबार दरगाह जे अंदर मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, असांजो दीन ॾाढो प्यारो दीन आहे, जंहिंमें आख़िरत जा मज़ा बि आहिनि पर दुनिया जा मज़ा बि आहिनि। अल्लाह ताला हराम जा रस्ता बंद करे हलाल जा रस्ता कुशादा करे छॾिया आहिनि। जंहिं रब शराब खां छलियो आहे त उन रब जे शरीयत में शरबत जाइज़ आहे। जे रब ज़िना खां मना कई आहे, ला तक़रबु ज़िना फरमाए करे त उन साॻे रब फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाइ मथना व सुलास व रुबा चई करे चईन शादियुनि जी इजाज़त भी ॾिनी आहे। दीन में आख़िरत जो फ़ाइदो, क़ब्र जो फ़ाइदो भी आहे, पर इन दीन जे अंदर दुनिया जो फ़ाइदो भी आहे। अब मुंहिंजी ॻाल्हि सम्झो था, हिकिड़ो माण्हू दुनिया जी मेहनत जी कोशिश करे, काई गारंटी ज़मानत कान्हे का त दुनिया उनखे मिलंदी। केतिरा माण्हू आहिनि जंहिंजूं जुतियूं घसी वयूं, जंहिंजा मथा फुसी विया, कोशिश ऐं मेहनत जे बावजूदि दुनिया ठाहे न सघिया। ज़रूरी न आहे त जेको दुनिया जी मेहनत करे त उनखे दुनिया मिले, पर कुर्बान वञा मां पंहिंजे दीन जे इज़त और अज़मत जे मथां। हिन दीन जो फ़ाइदो आख़िरत जो भी आहे, क़ब्र क़यामत जो भी आहे, पर हिन दीन जो फ़ाइदो दुनिया जो फ़ाइदो भी आहे। हाजी इमदादुल्लाह मुहाजिर वक्की रहमहुल्लाह फरमाईंदा, जेको असांजे सिलसिले जे अंदर दाख़िल थिए ऐं परहेज़गार ऐं मुत्तक़ी हुजे, फरमायूं त अहिड़ो ॾींहुं ज़रूर ईंदो जो उहो माण्हू दुनिया सां खेॾंदो, ज़रूर दुनिया सां खेॾंदो। असांजा मुर्शिद मोहतरम आरिफ बिल्लाह हज़रत अक़दस हाफ़िज़ शाह मोहम्मद अहमद दामत फ़यूज़ुहुल आलिया फरमाईंदा आहिनि त जेके अल्लाह जे वेझो, अल्लाह जा दोस्त ऐं मुक़र्रब ऐं वली आहिनि, अल्लाह ताला जो वक्त सिर सब ज़रूरतूं पूरियूं फरमाईंदो आहे। वक्त सां जेके जेके उन जूं ज़रूरतूं अल्लाह ताला उहे उन जूं ज़रूरतूं पूरियूं कंदो आहे। मुंहिंजे गुफ़्तगू जो ख़ुलासो ही आहे त ही दीन एतिरो त प्यारो दीन आहे जंहिंजो फ़ाइदो क़ब्र ऐं क़यामत जो भी आहे, पर इन दीन जो फ़ाइदो दुनिया जो फ़ाइदो भी आहे। दीन जी मेहनत कयो, दीन जो कमु कयो, 24 कलाक तव्हां पंहिंजे पाण खे दीन लाइ वक़्फ़ कयो। अल्लाह ताला तव्हांजी आख़िरत भी चङी कंदो, पर दुनिया भी ठाहे छॾींदो इंशाअल्लाह। तजुर्बो शर्त आहे। तव्हां ॾिसो बुज़ुर्गनि जी ज़िंदगी जे अंदर जिन माण्हू अल्लाह खे यादि कयो, जिन अल्लाह ताला खे परचायो, अल्लाह तबारक व तआला उन जे हर शइ में बरकत रखी छॾी आहे। अब आहे कि न कोन्हे को। शाह इस्माइल शहीद रहमहुल्लाह जॾहिं घोड़े ते चढ़नि था, हिकिड़े पासे पैर विझी जेसीं ताईं ॿियो पैर ॿिए पासे नथा वराइनि, इन विच में पूरे क़ुरान शरीफ़ जो ख़तम कढी था वठनि। इहो छा आहे? अल्लाह ताला जे क़ुर्ब जे करे अल्लाह उन जे वक़्त में बरकत विझी छॾींदो आहे।
उन जे माल में बरकत, उन जे औलाद में बरकत, उन जे जिस्मो जान जे अंदर बरकत। ऐं वॾी ॻाल्हि त अल्लाह साईं उन जे दिलनि जे अंदर सुकून क़ल्ब पैदा करे छॾींदो आहे। अचो त मां दुनिया जे अंदर उहे माण्हू तव्हांखे ॾेखारियां जेके 24 कलाक दुनिया जी महिनत कनि पिया पर टेंशन ऐं डिप्रेशन जा मरीज़ आहिनि। ऐं उन्हनि जे मुक़ाबले जे अंदर तोखे अहिड़ा अल्लाह वारा ॾेखारियां जेके सुम्हंदा तॾहिं आहिनि पर चवनि था असांजी ज़िंदगी में सुकून आहे। जुने जमशेद जो वाक़ो तव्हांजे साम्हूं आहे। पैसो बि हो, नौकर बि हो, ज़ाहिरी तो दुनिया जी शोहरत हुई पर चए पियो त मुंहिंजे दिल जे अंदर सुकून ऐं इत्मीनान कोन हो। पर साॻियो जुने जमशेद जॾहिं ॾाढी रखियाई, मथो ढकियई, तबलीग में वक़्तु लॻायाई, बालाकोट जे वादीअ जे अंदर छिगल तॾे ते सुम्ही करे मौलाना तारिक जमील साहब खे फोन करे पियो चए, मौलाना जे आराम ऐं सुकून जो मां तलाश मुंतज़िर हुयुसि, तलाश में हुयुसि, इहो अल्लाह सुकून मूंखे हिन तॾे जे मथां अता फरमाए छॾियो। मुंहिंजा दोस्त दीन जी मेहनत कयो, अल्लाह ताला तव्हांजे हर शइ में बरकत विझी छॾींदो। मुंहिंजे अॼु के बयान जो उन्वान आहे बरकत। छा आहे बाबा? तवज्जो आहे। इंशाअल्लाह मां घणी तवील गुफ्तगू कोन कंदुसि। तवज्जो। हिकिड़ी शइ आहे कसरत, ॿी शइ आहे बरकत। इन जो मिसाल मां ईअं रखां, जेकर हिकिड़ो माण्हू आहे 10 डगड़ियूं खाए पर पोइ बि ढो न थिए। घणी डगड़ियूं खाए बाबा पर पोइ बि ढो हमराबे सां चिबजी पियो चई त मां तो सोमानी खाई ॾेखारी। चई ठीकु आहे, हमरा गणण शुरू कयूं। जॾहिं 60 ते पहुतो त हुन चयो यार 60 जूं ना 61। हुन चयो ठीकु आहे, पोइ वरी नए सिर गणण शुरू कर। बराबरि छा? अल्लाह हिकिड़ो माण्हू 10 डगड़ियूं खाए पर पोइ बि ढो न थिए, इहा कसरत आहे। ऐं ॿियो हिकिड़ी डगड़ी 10 में पूरी पइजी वञे, इहा बरकत आहे। ॿुधायो त बरकत भली करे कसरत भली। ॻाल्हायो यार। अॻ में घर जो हिकिड़ो भाती कमाईंदो हो, 10 ॼणा खाईंदा हा। अॼु 10 ॼणा कमाईंदा पर पोइ बि पूरत कान्हे का। छाजे करे? छो त असां खां बरकत रुसी वई आहे। हाणे इहा बरकत असांजे घरनि में कीअं ईंदी, असांजे औताकुनि में कीअं ईंदी, असांजे दुकाननि में कीअं ईंदी? मां अॻ में अर्ज़ु कयो, दीन जो फ़ाइदो रुगो क़ब्र ऐं क़यामत जो न आहे, दीन जो फ़ाइदो दुनिया जो फ़ाइदो बि आहे। पर उहे असबाब बरकत इख्तियार कयूं जिन कमनि जे करण सां या रुसियल बरकत असांखे वापसि मोटी सघे थी। अॼो के मुंहिंजे हिन बयान जो उन्वान बि आहे बरकत। बरकत जी माना त थोरे में अल्लाह ताला पूरत करे। अब समझो था कि न कोन समझो? ये ॻाल्हियूं त असांखे आसानी सां सम्झ में अचनि थियूं। माण्हू वीचारा मसइलो कोन पुछंदा आहिनि पर वज़ीफ़ा ज़रूरु पुछंदा आहिनि। साईं वज़ीफ़ो को ॾिस त रोज़ी में बरकत पई। अॼु तोखे मां मुफ़्त में थो ॿुधाए छॾियां, हकीम मरंदा मरी वेंदा पर कंहिंखे ॾिसो कोन ईंदा। असां मौलवी तव्हांखे मुफ़्त में अल्हम्दुलिल्लाह ॿुधाए था छॾियूं, उहे कम कर पोइ ॾिस त तुंहिंजे घर में, तुंहिंजे औलाद में, तुंहिंजे दुकान में, तुंहिंजे औताक में बरकतूं थियनि थियूं कि न कोन थियूं। अब अमल कंदो इंशाअल्लाह ताला। बयान इन जे लाइ न ॿुधंदा कयो त ॾिसो त मौलवी छा थो चए। मुंहिंजा दोस्त बयान ॿुधंदा कयो अमल जे करे। क्या शाबाश आहे तव्हांखे। न त अॼुकल्ह पढ़ियल लिखियल माण्हू मौलवी जे साम्हूं गोॾा भञी करे ॿुधण जे लाइ तयार न। बसि हाणे पाण मुफ्ती मौलवी काज़ी थी विया, जज थी विया, हाणे हिनखे ॿुधण जी ज़रूरत कान्हे का। हाणे बयान वञी ॿुधनि उहे जेके हारी आहिनि, मज़दूर आहिनि। छा दीन तव्हांजी ज़रूरत न आहे? दीन हर हिक जी ज़रूरत आहे। अल्लाह ताला अमल जी तौफीक अता फरमाए। तवज्जो। पहिरियों असबाब बरकत में है ईमान। पंहिंजे ईमान खे मजबूत कयो, इंशाअल्लाह बरकतों ही बरकतों हन। मानो तो जमा कलाम मुक़द्दस में अल्लाह जल्ल जलालहू फरमायो, लो अन अहल कुरा आमनू वत्तकू लफतहना अलैहिम बरकातिन मिनस समाई वल अर्द। अल्लाह तो फरमाए त जेकर गोठ वारा ईमान आनिन हा, परहेज़गारी इख्तियार कन हा, रब तो फरमाए त मां इन जे लाइ ज़मीनी आसमान का बरकतूं लाहिया। अॼु आसमान असां ते ॾमरियो पियो आहे, ज़मीन असां ते नाराज़ आहे। किथे ज़लज़लो पियो अचे, किथे अहिड़ा मुदाइदा मींहं पिया वसनि, कॾहिं माकड़ जो अज़ाब पियो अचे, कॾहिं कोरोना जो अज़ाब पियो अचे। मुंहिंजा दोस्तो, इहो सभु असांजे गुनाहनि जी शामत आहे। इहो असांजे गुनाहनि जो नतीजो आहे, असर आहे, रिज़ल्ट आहे। जो जेॾे बि असांजो पेर थो वञे बरकत कान्हे का, जेॾे बि वञ त परेशानी आहे, जेॾे बि वञ त टेंशन आहे। तूं अच न कलाम मुक़द्दस खां पुछ। यादि रखो क़ुरान मजीद जो मिसाल सदाबहार वण वांगुरु आहे। सदाबहार वण छाखे चइबो आहे? जेको सदाईं साओ हुजे। क़ुरान सदाबहार वण वांगुरु आहे। क़ुरान जी तालीम कॾहिं सुकंदी ख़तम कान थींदी। क़ुरान जी 1400 साल पहिरें
पाण पंहिंजे बरकतुनि सां उन वक़्त जे माण्हुनि खे बरकतूं अता करे पियो। मुंहिंजा दोस्त इहो क़ुरान जे अॼु बि असां पढ़ूं इन ते अमल कयूं, इहे बरकतूं सभु मिली सघनि थियूं। अॼु कलाम मुक़द्दस खां पुछूं, रब तो फरमाए लो अन अहलुल क़ुरा, जेकॾहिं ॻोठ वारा आमनू ईमान आणनि हा, माना अक़ीदे खे मज़बूत कनि हा, गप जा किला न थियनि हा। अॼु असां वटि सूरत छा आहे, कल हिकिड़े साथी मूंखे फोन कई, मोरे जे पासे में हिकिड़े बदमाश कलाम मुक़द्दस खे पाखाने सां पढ़ी कई। सूरत हाल ई आहे। वो ॿुधायो त अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां जेके फ़ैसिला ईंदा उहे तुंहिंजे ई मुंहिंजे लाइ। अल्लाह से अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। पहिरीं ॻाल्हि पंहिंजे अक़ीदे ईमान खे मज़बूत कयो। लो अन अहलुल क़ुरा आमनू, अल्लाह तो फरमाए ईमान आणनि हा, वत्तक़ू ऐं परहेज़गार थियनि हा, लफ़तहना अलैहिम बरकातिन मिनस समाई वल अर्द, त ज़मीन ऐं आसमान जूं बरकतूं मां उन्हनि लाइ खोले छॾिया हा। पहले नंबर ते अल्लाह फरमाते ईमान जी बरकत आहे। मिशकात शरीफ में रिवायत मौजूद आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन का पुछो वियो से फलाणो शख्स जॾहिं काफ़िर हो जाम मानी खाईंदो हो, पर जॾहिं का मुस्लमान ऐसे थोड़ी मानी तो खाए। मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाने मुबारक जो मफ़हूम आहे, फरमाया इन्नल मुमिन याकुल फी मिय्यन वाहिद वल काफिर याकुल फी सबअति अमआइन। फरमायो त मुस्लमान हिकिड़े आंड्रे में खाईंदो आहे, हिकिड़े आंड्रे सां खाईंदो आहे, काफ़िर 7 आंड्रनि सां खाईंदो आहे। उलमाए मुहद्दिसीन इन जा मुख़्तलिफ़ मतलब ज़िक्र कया आहिनि, पर जंहिं मतलब जो ताल्लुक़ मुंहिंजे मौज़ू सां आहे उहो मतलब तो तव्हांखे ॿुधायां। मतलब ही आहे त मोमिन जे खाधे में बरकत अची वेंदी आहे। अब काफ़िर जन मानी खाईंदा आहिनि त बिस्मिल्लाह पढ़ंदा आहिनि, ॻाल्हायो यार, पर मुस्लमान जन मानी खाईंदो आहे त छा पढ़ंदो आहे? बिस्मिल्लाह। सुठे कम ते जाइज़ कम ते बिस्मिल्लाह पढ़। हा, जेकर को ज़िना खां पहिरीं बिस्मिल्लाह पढ़ंदो काफ़िर थी वेंदो, शराब पीअण खां पहिरीं बिस्मिल्लाह पढ़ंदो काफ़िर थी वेंदो। माज़ बकां त मुस्लमान जॾहिं खाधो खाईंदो आहे त पहिरीं हथ धोईंदो आहे, बिस्मिल्लाह पढ़ंदो आहे। ऐं बिस्मिल्लाह चाहे क़ुरान जो दरवाज़ो आहे। क़ुरान जो चाहे बाबा मौलाना साईं कासिम उस्मानी साहब अजीब लतीफ़ो इरशाद फरमाईंदा आहिनि, किन माण्हुनि खे वरी लतीफ़े ते एतिराज़ थींदो आहे, जेके ड्रामा ॾिसनि था तोखे उन्हनि ते एतिराज़ कोन्हे को, जेके नंढियूं फिल्मूं ॾिसनि था उन्हनि ते एतिराज़ कोन्हे, जेके सिनेमा में वञनि था तोखे उन्हनि ते एतिराज़ कोन्हे, जेके थिएटर में वञनि था तोखे उन्हनि ते एतिराज़ कोन्हे, पर को मौलवी के ॻाल्हि जे नसीहत जे लाइ वाद लाइ को लतीफ़ो ज़िक्र करे चई मौलवी खिलाइनि छो था। अच्छा मौलवी वरी तोखां पुछी करे पोइ अमल करे। से मौलाना कासिम उस्मानी साहब फरमाया हमरा मानी पियो खाए, माई खे चई त रौला, माई रौला थो चई बिस्मिल्लाह पढ़ त मानी खाऊं, त चई भला हिकिड़ो कमु भलो हिकिड़ो कमु ढिलो छो? चई त मूं मौलवियुनि खां ॿुधो आहे जॾहिं का औरत जंहिंजे मथे तां रो लहंदो आहे अल्लाह जी रहमत जा मलाइका हलिया वेंदा आहिनि, ऐं जॾहिं को बिस्मिल्लाह पढ़ंदो आहे त शैतान ऐं जिन्ना भॼी वेंदा आहिनि। चई त रहो मथे तां लहराए में त मलाइका न अचनि, बिस्मिल्लाह इन करे पढ़ाए में त जिन्ना न अचनि, मानी ते रश चङी कान्हे। मुंहिंजा दोस्त क्या मुस्लमान जॾहिं मानी खाईंदो आहे हथ धोई करे बिस्मिल्लाह पढ़ंदो आहे। बिस्मिल्लाह चाहे हज़रत मौलाना अब्दुल्लाह सिद्दीक़ रहमतुल्लाह अलैहि फरमायो ओचितो जो माण्हू मानी ते टुटंदो यो हिरसा या लालच आहे, सुठी शइ कान्हे का, तंहिंजे करे शरीयत चयो त पहिरीं बिस्मिल्लाह पढ़, हिर्स खत्म कर, हिर्स खत्म करे पोइ मानी का त बरकत ई बरकत। अल्लाह अकबर। माज़ का त बिस्मिल्लाह कुरान जो दरवाज़ो आहे। मौलाना कारी हनीफ जालंधरी साहब अजीब मिसाल लेकर इरशाद फरमायो, फरमाई त बिस्मिल्लाह जो कुरान जो दरवाज़ो आहे। जॾहिं बिस्मिल्लाह कुरान जो दरवाज़ो एॾो बरकतुनि वारो आहे त कुरान केतिरी बरकतुनि वारो आहे। हमरा वियो ॾिठी त वॾो दरवाज़ो खड़काई, अंदरां आवाज़ आयो छा खपे? चई ख़ैर जी ज़रूरत आहे। ओ ॿुधो अथव न? अब के शहजादो चई पीउ जो नालो, चई बादशाह, चई ॾाॾे जो नालो, चई शहनशाह, चई छा खपे? चई रुपए जो सवाल नाम बराते मेरा। ऐं अॼुकल्ह त शहनशाह जो नालो रखणु नाजाइज़ आहे। ॻाल्हि में ज़िक्र कर छॾी मां। हमरा जो ॾिठो दरवाज़ो वॾो आहे, दरवाज़ो खड़काई, अब छा खपे? चई ख़ैर ॾियो। अंदरां हुननि छा कयो त 5 रुपए जो सिक्को मोकिलियो। हिन खे फ़क़ीर जो ॾिठा त फ़क़ीर जा पिता ई सड़ी विया। हिकिड़े फ़क़ीर खां पुछो ख़बर ॾींहं में धंधो घणो थींदो अथई? चई जेके चवंदा न माफ़ कर, इहे आंगूठो न खाइनि त 300 रुपया थी वेंदा। फ़क़ीर बि सम्झे थो त हिन जे खीसे ते मुंहिंजो हक़ तुंहिंजो छाजो हक़ आहे? पिनण को सुठी शइ आहे। क़यामत जे ॾींहुं उन माण्हूअ जे चहिरे ते गोश्त न हूंदो जेको माण्हू दर दर ते वञी करे पिने थो।
सवाल कर अल्लाह खां, अल्लाह ज़रूरत पूरी करण वारो आहे। हाजी इमदादुल्लाह मुहाजिर मक्की रहमहुल्लाह काबतुल्लाह जे गिलाफ खे चंबड़ी करे अल्लाह खे अस्ता कर मुंहिंजा मौला तो मुंहिंजो नालो इमदादुल्लाह रखियो आहे ऐं मरंदो मरी वेंदुसि मख़लूक जे दर ते जेको मां ईंदुसि त वरी बि तुंहिंजे दर ते ईंदुसि। अल्लाह ताला हाजी साहब खे बरकत ॾिनो, सब ज़रूरत पूरी फरमाए। दरवाज़ो खड़कियो, अब छा छे ख़ैर खपे, अंदरां हुन 5 रुपए जो सिक्को मोकिलियो, फ़क़ीर जो अंदर सड़ी वियुसि, दर ते चढ़ी करे दर खे भॼण शुरू कई। माण्हू जो छितो थियई, पराए घर जो दर तो बनी, चई दरवाज़ो वॾो ऐं ख़ैर थोरो, या त ख़ैर वधायो या त दरवाज़ो नंढो कयो। नथा ॻाल्हि सम्झो। दरवाज़ो ॿुधाईंदो आहे त अंदर वॾा के अमीर माण्हू रहनि था, के वॾा सखी रहनि था। दरवाज़ो वॾो ॿुधाईंदो आहे त अंदर जॻह ई तामीरात वॾी आहे। बिस्मिल्लाह इहो क़ुरान जो दरवाज़ो आहे। जॾहिं बिस्मिल्लाह ख़ुदि बरकतुनि वारी आहे त ख़ुदि क़ुरान केतिरी बरकतुनि वारो। उलमा मुहद्दिसीन फरमायो त मुस्लमान हिक अंडे सां खाईंदो, छा मतलब त मुस्लमान थोरो खाईंदो उनखे पूरत थींदी, किफ़ायत थींदी, दौलत थींदो, छो त हू बिस्मिल्लाह पढ़ी करे खाधो खाईंदो आहे। बख़िलाफ़ काफ़िर जे, जो काफ़िर वटि बिस्मिल्लाह जी नेमत कान्हे का, इहा मुस्लमाननि वटि नेमत आहे। दुनिया वरन तजुर्बा करे ॾिठा आहिनि, दुनिया वरन तजुर्बा करे ॾिठा आहिनि। जॾहिं हुन बिस्मिल्लाह पढ़ी करे पाणी खे पीअणु शुरू कयो त उहे जरासीम जेके इंसान खे नुक़सान पहुचाईंदा आहिनि उहे मरी था वञनि। चवनि था कोरोना वा मुझो बीमारी हूंदी, पर इंशाअल्लाह मुस्लमान सफ़ाई सुथराई वारो आहे, बिस्मिल्लाह पढ़ण वारो, इहे सभु जरासीम यहूदियुनि ईसाईनि ने हलाईंदा इंशाअल्लाह। बिस्मिल्लाह में अल्लाह बरकत रखी आहे। शेखुल इस्लाम मौलाना तक़ी उस्मानी साहब फरमायो त हिकिड़े दफ़े साइंसदाननि तजुर्बो कयो, पाणीअ ते बीही करे हुननि गार ॾिनी, पोइ वरी जो खुर्द ॿिन्ही सां ॾिठऊं त अजीब क़िस्म जी हिकिड़ी बद शक्ल आहे जेका नज़र अचे पई। वरी जॾहिं उन पाणी जे मथां हुन अल्लाह साईं जो नालो खणी करे खुर्द ॿिन्ही सां ॾिठऊं त गुलाब जो गुल ठहियो पियो आहे। अल्लाह अकबर। ए साइंस अॼु मञे पई अल्लाह अल्लाह जे रसूल जे हुक्म ते असांखे ईमान आहे, असांखे साइंस जी तस्दीक जी ज़रूरत कान्हे का। पर मुंहिंजा दोस्तो इंशाअल्लाह वो वक्त ईंदो जो ही शरीयत ऐं इस्लाम जे हर ॻाल्हि खे मञींदा। मूं 4-5 ॾींहं पहिरीं इस्लाम अख़बार जे अंदरि रिपोर्ट पढ़ी त हाणे साइंसदाननि तहक़ीक़ कई आहे, चवनि था हिकिड़ो माण्हू चमचे सां खाए, ॿियो माण्हू हथ सां खाए, त वधीक मज़ो ऐं फ़ाइदो हथ सां खाइण जे अंदरि आहे। ये सुन्नत शरीयत आहे।